के मिनिस्टर वो दे दे कह दो वो डेट ना ता के दो ता लिखी रखी जो ता 5 बजे को अकाउंट हाणे के रमा ता है वो उन ते आयो महीनो भी कोने मुल्क का छे भी कर दवा नहीं कांदे नथी मिले तो ता बारे इंतजार करी हलो हितां कोन्हनि दवाऊं सेक्रेटरी या वज़ीर खे चओ उहे दवाऊं पहुचाए वञनि। ही मंज़र किरोड़े रुपयनि जी बजट रखंदड़ नौशरो फिरोज़ जे ज़िले हेडक्वार्टर अस्पताल जा आहिनि, जिते अस्पताल जो अमलो इलाज ख़ातिर आयल मरीज़नि खे दाबा ॾींदे नज़र अची वियो आहे। तथा जो दवा ता आहे अरे एक दुगट पे सही इकने के मुखे दे वागा काने सर तू बाबा ना है तू मुझे बुक किताब का दे पया चो ता जिले ते अस्पताल जे दिल वारे वार्ड मां एसीज़ बि ग़ाइब थियण जो इंकशाफ थियो आहे। PPHI सिंध जे मातहत हलंदड़ नौशरो फिरोज़ जे ज़िले हेडक्वार्टर अस्पताल बाबति मरीज़नि जूं शिकायतूं रुगो दवाउनि जी खोट ताईं महदूद न आहिनि। सनन चवणु आहे त डॉक्टर नुस्ख़ा लिखी ॾियनि था पर दवाऊं ॿाहिरियां ख़रीद करण लाइ चवनि था। साईं का शइ नथी मिले, हर शइ साईं ॿाहिरां था वठी अचूं। किनोला बिनोला हर शइ ॿाहिरां, सिंजूं ॿाहिरां, सुयूं ॿाहिरां, हर शइ ॿाहिरां, मानी ॿाहिरां, हर शइ ॿाहिरां थी अचे उहो ई बसि इहो आहे जो बेड हिते मिले थो ठलो बसि। पेट सां गॾो गॾु एसियूं लॻल आहिनि, पखा लॻल एसियूं सी 2 हलनि जूं 4 बंद आहिनि बसि इहो ई सहूलियत आहे, ॿियो कुझु बि न आहे। कुझु बि कोन थो मिले, हर शइ मुल्ह सां वठूं था, पैसनि सां वठूं था, ॿाहिरां लिखी था ॾियनि, माना स्टोर तां वठी था अचूं, पोइ दवा माना लड़ाइनि था। का शइ कान्हे, न पथो आहे, न का शइ कुझु बि कोन्हे। केतिरनि मरीज़नि जो इहो बि चवणु आहे त अस्पताल में डॉक्टर वक़्त ते मौजूदु न आहिनि। केतिरा ई वार्ड बंदि पियल आहिनि, जंहिं सबबि मरीज़ मजबूर थी ख़ानगी अस्पतालुनि जो रुख़ कनि था। केॾी महिल ॾियनि था, केॾी महिल नथा ॾियनि, मानी हर शइ ॿाहिरियां था आणूं, वरी चवनि था नवाब छा वञो हितां गॾे वञो ॿार, असां वञूं हींअर काॾे गॾे वञूं। हाणे अहिड़ो एम तव्हांखे ॾिनो अथव जंहिंखे मुल्ह खे पाण ख़बर ई न आहे। डॉक्टर त को सभु डॉक्टरनि वीज़ा ते छॾे ॾिना आहिनि, पाण एतिरा थो करे डॉक्टर चवनि कोन था नथा ॾियनि, उन्हनि खे नोटिस ॾे न। का बि सहूलियत न आहे, न लाइट आहे न बिजली आहे, नई दवाऊं नई डॉक्टर आहिनि। को मरीज़ उड़ियो थोरो भुलिजी अचे थो, उहो वीचारो 10 मिंटनि में वापसि वञी किथे प्राइवेट सेंटर ते इलाज थो कराए। दिल वारे वार्ड में तव्हां वेंदो त एॾी गर्मी आहे, न जनरेटर थो हले न को छा। ही सॼी अस्पताल तव्हां विज़िट कंदो त हिते को बि माना जेके मरीज़ आहिनि सभु प्राइवेट अस्पतालुनि में आहिनि, हिते त को मरीज़ अचण लाइ तयारु न आहे। होॾां शहरनि ऐं समाजी अॻवाननि त नौशरो फिरोज़ सिविल अस्पताल खे रेफर सेंटर करार ॾेई छॾियो आहे। सनन चवणु आहे त ॿारनि जे वार्ड जा AC बंदि पियल आहिनि, सख़्त गर्मी में ॿार तकलीफ़ूं सही रहिया आहिनि। जॾहिं त दिल वारे वार्ड मां AC ग़ाइब थियण जो मामलो बि साम्हूं आयो आहे। असां ॿारनि जे वार्ड में हिते विज़िट कई त हिते 8 AC लॻल आहिनि ऐं हालति इहा आहे जो 2 AC बि कोन थियूं हलनि। मुसलसल गर्मी में नंढा ॿार तड़पनि बि था, लाइट न आहे त वीडियो बि कोन, जनरेटर बि कोन था हलाइनि, सिर्फ़ु विंजड़ूं हणी न्याणियूं वीचारियूं अदड़ियूं अमड़ियूं असांजूं सॼो पघर में छिल लॻे पिया आहिनि ऐं हितां हिननि खां जे पुछोसीं त का बि फैसिलिटी न आहे। शहरनि जो चवणु आहे त हर नओं MS ज़िम्मेवारी क़बूल करण बदिरां अॻूणी इंतज़ामिया ते इल्ज़ाम हणी जान छॾाइण जी कोशिश करे थो, जेका हाणे ॼण रिवायत बणिजी वई आहे। इन खां बि वधीक संगीन इल्ज़ाम इहो आहे त मरीज़नि जे खाधे लाइ 80 लख रुपयनि जी बजट हुजण बावजूदि अस्पताल जी कैंटीन बंदि पियल आहे। शहरनि जो इल्ज़ाम आहे त उहा रक़म पंहिंजे असुल मक़सद बदिरां करप्शन जे वर चढ़ी वञे थी। न हिते मानी था ॾियनि, हालांकि 80 लख रुपया हिते मानी महीने जी बजट आहे, हिकु वेलो बि हिननि ग़रीबनि खे मानी नथी ॾिनी वञे। उन खां पोइ हिते सिरिंज बि नथी ॾिनी, इवन एतिरे ताईं जो या कैल्सीअ जी हिकिड़ी पुड़ी आहे उहा बि हुननि खे माना हिते नथी ॾिनी, सॼी बजट हड़प कई थी वञे। तव्हांजो MS चए थो त पोयूं MS इहो हर माना चवंदा ईंदा आहिनि त पोयूं खाइयो, पोयूं खाइयो त तव्हांजी बजट न आई आहे न। घणा महीना थिया आहिनि MS खे, 2 महीना थिया आहिनि त 2 महीना हू पंहिंजी बजट खणी वेंदो न, खाई वेंदो, हुन खां पुछाई न आहे। तव्हां हुनखे छो जेको आहे इहो तव्हां ओके कयो हुनखे। ॿिए तरफ़ सिंध वॉइस सां ॻाल्हाईंदे अस्पताल जे MS डॉक्टर अब्दुल हमीद अंसारी डॉक्टर्स ऐं सहूलियतुनि जी खोट जो एतिराफ़ कयो। संदसि चवणु हो त हिकु जनरेटर ख़राबु हुजण सबबि कुझु वार्ड्स में बिजली जी फ्राहमी मुतासिर आहे, जॾहिं त दिल जे वार्ड मां AC ग़ाइब थियण वारे मामले बाबति बि हुन पंहिंजी वज़ाहत पेश कई। पहिरें छा थियो आहे, मां पंहिंजो रिकॉर्ड मेंटेन करे छॾियो आहे, जेको मां हर शइ जेका मूं वटि हूंदी विथ पिक्चर सां गॾु। अदा मां आयो आहियां 2 महीना, मूंखे न को डाइट जो पैसा मिलिया, न को मूंखे को बजट मिली आहे। मां ईअं जेको तव्हांखे ऐं एज़ मां TV चैनल ते तव्हांखे चवां पियो थो, मूंखे LP जा यानी मूंखे कुझु कोन मिलियो आहे। तव्हां सही त शुगर चेक करण जा पैसा था वठनि, मूंखे ख़बर पई, उनखे मां सख़्ती सां रोके छॾियो आहे। पर फीमेल जो फीमेल कंदी, मर्द जो मर्द कंदो। अखियुनि जो डॉक्टर अजमल रिटायर थी वियो, डॉक्टर परियल ऐं शहज़ाद वग़ैरह साहब रिटायर थी वियो, सीटूं ख़ाली पियूं आहिनि। ऐं टी ॻाल्हि कयो डेंटल जी, डेंटल जो डॉक्टर शबीर शाह आहे ऐं डॉक्टर शाहिद जेको मूं वटि
टुटी कोन कंदो मां हुनखे रिपोर्ट मथे सेक्रेटरी साहब खे मोकिले छॾी आहे ऐं प्लस जेको रोस्टर मूं वटि रखियल आहे उन तव्हां हींअर बि वञी ॾिसो मां अॻियां इफ्सकांडर लिखी छॾियो आहे हू 19 जो आहे मां वधि में रिपोर्ट करे सघां थो मूंखे पघार बंदि करणु मूंखे पावर कोन्हनि खे उन जी तव्हां भली बि हीअं रोस्टर खणो ऐं रोस्टर में ॾिसो त इफ्सकांडर अथव। हाणे सवाल इहो आहे त जॾहिं मरीज़नि जूं शिकायतूं बि साम्हूं आहिनि ऐं अस्पताल इंतिज़ामिया बि सहूलियतुनि जी खोट जो एतिराफ़ करे रही आहे त पोइ सिहत खातो इन्हनि मसइलनि जे हल लाइ अमली क़दम कॾहिं खणंदो छो त सरकारी अस्पतालुनि में ईंदड़ माण्हू इलाज वठणु अचनि था आज़माइशूं भोगण न। नथी मिले तो